नादिन सिंध हुकूमत तालीमी इदारनि में नशेआवर शयुनि ते मुकमल पाबंदी जो ऐलान करे छॾियो आहे। तालीम खाते तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मुताबिक़ समूरनि सरकारी तोड़े ख़ानगी तालीमी इदारनि में सिगरेट, वेप्स, हेडेड टोबैको प्रोडक्ट्स ऐं निकोटीन पाउचिस ते मुकमल पाबंदी हूंदी। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त समूरनि तालीमी इदारनि में मंशियात जे इस्तेमाल ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी अपनाई वेंदी। कंहिं क़िस्म जी ख़िलाफ़ वर्जी या नाफ़रमानी कदर ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। नादिन असां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सिंध हुकूमत तालीमी इदारनि में नशेआवर शयुनि ते मुकमल पाबंदी जो ऐलान करे छॾियो आहे। तालीम खाते तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मुताबिक़ समूरनि सरकारी तोड़े ख़ानगी तालीमी इदारनि में सिगरेट, वेप्स, हेडेड टोबैको प्रोडक्ट्स ऐं निकोटीन पाउचिस ते मुकमल पाबंदी हूंदी। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त समूरनि तालीमी इदारनि में मंशियात जे इस्तेमाल ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी अपनाई वेंदी। कंहिं क़िस्म जे ख़िलाफ़ वर्जी या नाफ़रमानी कदर ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी।